खैरपुर में मानसून जी बरसातन तबाही मचाए छड़ी। गोठ फुलण खान लुंड जे मिस्कीन मावड़न खां मथे जी छत समेत 4 दीवार भी खसिजी वई। बबर जे वण जे छांव जो सहारो वठी जिंदगी गुजारण ते मजबूर। खैरपुर में खबर ॿुधाईंदो हलां त मानसून जे बरसातन तबाही मचाए छड़ी। गोठ फुलण खान लुंड जे मिस्कीन मारोड़न खां मथे जी छित समेत 4 दीवारी भी खसिजी वई। बबुर जी वण जे छांव जो सहारो वठी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। खुलियल आसमान हेठि निटण उस में वेठल संदन नज़रूं कंहिं मसीहा जे इंतज़ार में वांझल आहिनि। यूसी शादी शहीद जे गोठ फुलण खान लुंड में मोहम्मद बख्श लुंड, अब्दुल्ला लुंड, बशीर अहमद लुंड, मिस्त्री परवेज़ लुंड, नज़ीर लुंड, रजब अली लुंड ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त मौजूदा बरसात सबबि असांजे घरनि खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। एतिरे क़दुरु जो घरनि अंदरि कचा कमरा ऐं उन्हनि जूं छितूं त किरी पयूं, पर परदे जी चौदीवारी बि किरी पई आहे। कमाए खाइण वारा आहियूं। हिन टाइम तमामु ॾुखियो वक़्तु गुज़री रहियो आहे। जिते खाइण पीअण वॾो मसइलो आहे, उते मथे जी छित न हुजणु, बबुर जे वण जी छांव में वक़्तु गुज़ारणु तमामु ॾुखियो वक़्तु सम्झ में नथो अचे। छा कजे? मासूम ॿारनि जो छा थींदो हिन दौर में? अल्लाह पाक खां सवाइ को कंहिंजो नाहे। चूंडियल नुमाइंदा वोट वठणु वक़्तु बिटा बिटा भाकुर पाईंदा हुआ, पर हिन मुश्किल वक़्त में सहारो ॾियण लाइ कोई तयारु नाहे। हिन वक़्त ताईं असांजे ॻोठ में पाणी बीठो आहे। तक जे MNA ऐं MPA कंहिं बि सार न लधी आहे। मिलियल सामान बलदियाती चूंडुनि में कामयाबु थींदड़ उमेदवारनि पंहिंजा नवाज़ी ऐं मनपसंद खे सामान ॾिनो आहे। हिननि MNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह जिलानी, MPA मुनवर हुसैन वसाण, DC खैरपुर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त असांजी जीअरे असांजी वाहुर कई वञे। ईअं न थिए जो बुखूं उञूं ऐं गर्मी जी तेज़ तपश में ज़िंदगी पूरी थी वञे, पोइ अची चओ त असांखे ख़बर हुजे हां त असां हर माली मदद कयूं हां। जी मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।